घोसपुर में आवा ताईं ख़बर पहुचायूं जिथे मार्क भयो में शादी की तकरीब दौरान मीराणी बिरादरी के बिन धुरियुनि में झेड़ो थियो आहे। बिन्हीं धुरियुनि के माण्हुनि पारां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमाल कयो वियो। नतीजे में 3 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। घोसपुर में गुड मार्क भयो में शादी तकरीब दौरान मीराणी बिरादरी की बिन धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। बिन्हीं धुरियुनि के माण्हुनि पारां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमाल कयो वियो आहे, जॾहिं त 3 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खबर अवां पहुचाई पिया। घोसपुर में जिथे गोठ मार्क भयो में शादी की तकरीब दौरान मीराणी बिरादरी के बिन धुरियुनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान बिन्हीं धुरियुनि पारां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमाल कयो वियो। नतीजे में 3 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि की हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं घोसपुर में बरकत भयो खां। जी बरकत, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी मिशल, बिल्कुल मैं बुधाई हला तो घोसपुर थाने की गोठ मार्क भयो में शादी की तकरीब जंग जो मैदान बणजी वही। गोठ मार्क भयो में शादी की दावत न दियण सां मीराणी बिरादरी के बिन धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। बिन्हीं धुरियुनि हिक ॿिए मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमाल कयो। नतीजे में 3 औरतुनि समेत हर एक मंजूर अहमद, अब्दुल गफूर, अब्दुल रज़ाक, इब्राहिम, महबूब मीराणी समेत 8 ॼणा सख्त ज़ख़्मी थी पिया, जिनके वारिस घोसपुर की सरकारी अस्पताल खणाया, जिता ज़ख़्मियुनि के इब्तिदाई तिब्बी इमदाद दी वही। के पासे एक औरत समेत 3 ॼणनि की हालत गणती जोगी हुजण करे खेनि सख़त जी हिदायत तार मुंतकिल कियो वियो आहे। के पासे हद की पुलिस वाक़े की एनसी दाख़िल करे वधीक जांच शुरू करी ॾिनी आहे। आख़िरी इत्तला ताईं का भी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।